अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। आऊं आहियां संझा सैयद। हल्लासीं हेडलाइंस ते। सिंध हाई कोर्ट कुता मार मुहिम जी निगरानी न करण ते ॿिनि MPS जी मेंबरशिप मुअतल करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच रतेदरे मां चूंडियल MPA फरियाल टालपुर ऐं जामशोरे मां चूंडियल MPA ज्ञानचंद इसराणी खे मुअतल करण जो लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। मरियम नवाज़ खिलाफ करप्शन केस जी जांच में नओं मोड़। नैब तरफ़ां मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ के 26 मार्च ते हिक ॿिए केस में तलबी जो नोटिस मिली वियो। नैब लाहौर मरियम नवाज़ जे नाले जाती अमरा में 1500 कैनाल ज़मीन जे मुबैना गैर क़ानूनी मुंतकिली जी जांच में तलब कयो वियो आहे। नओं पाकिस्तान असल में नई सोच जो नालो आहे। घर ऐं फ्लैट फ़राहम करे कंहिं ते असां न पिया करियूं। ख़ुशी आहे त पहिरियों भेरो पौरतनि खे घर ॾेई रहिया आहियूं। हुकूमत हर घर ते 3 लाख रुपया सब्सिडी ॾेई रही आहे। असांखे पुठिते रहिजी वियल तबिके खे अॻिते आणो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में पौरतनि खे घर ऐं प्लाट अलाट करण वारी तकलीफ़ खे ख़िताब। नई कोरोना की लहर तमाम घणी ख़तरनाक है और हाकारी केसिस में तेज़ी से इजाफो थी रहियो आहे। जे करे हुकूमत अवामी सरगर्मियुनि ते सख्त पाबंदियूं लगाए सके थी। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर ख़बरदार करे छॾियो। असद उमर अपील कई आहे त माण्हू तमाम घणो एहतियात कनि। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में टीचर्स ट्रेनिंग इंस्टीट्यूट हुसैनाबाद जो दौरो। वॾे वज़ीर क्लास में वेही टीचिंग के तरीक़ेकार जो जाइज़ो वरितो। इलेक्शन कमीशन JUI फज़ल रहमान जो नालो तब्दील करण बाबत केस जो फ़ैसिलो महफूज़ करे वरितो। दरख़्वास्तदार शुजा मलिक मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त इलेक्शन कमीशन असांखे ॿुधण बिना JUI जो नालो तब्दील कयो। लाहौर के एहतसाब अदालत में मनी लॉन्ड्रिंग केस की ॿुधणी। मुखालिफ़ धुर अगवान के कोट लखपत जेल में अदालत पहुंचायो वियो। शहबाज शरीफ की जुडिशल रिमांड में 25 मार्च ताईं वाद। इलेक्शन कमीशन में PTI सेनेटर फैसल वावड़ा जी नाअहली ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी। फैसल वावड़ा के वकील इलेक्शन कमीशन आॾो हलफ़नामो पेश करे छॾियो। PTI सेनेटर ख़िलाफ़ समूरियूं दरख़्वास्तूं रद्द करण की इस्तदा कई वई। वकील जो चवणु हो त फैसल वावड़ा क़ौमी असैम्बली की सीट तां इस्तीफ़ा ॾेई चुको आहे, पर कमीशन अॻी पंहिंजो ज़हन ठाहे चुको हो। रोहड़ी में क़ौमी शाहराह ते तेज़ रफ्तार ट्रक जो मोटरसाइकिल मथां टक्कर। एक जणो फोत। तंगवाणी भरिसां नज़रवा स्टाफ वटि मोटरसाइकिल में टक्कर। एक जणो फोत, 2 ॼणा ज़ख़्मी। नवकोट भरिसां अकूटा शाख वटि तेज़ रफ्तार कार के टक्कर में नींगर फोत थी वियो। लाड़काणे लॻ ॻोठ मोहम्मद हसन मुगैरी में बिजली जो करंट लॻण सबब नौजवान एजाज़ मुगैरी फौत थी वियो। तलहार के शांति नगर वाले इलाके में पुलिस की कार्रवाई। नारी बाजियाब।